نحمدہ ونصلی علی رسولہ الکریم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاۃ والسلام علیک یا سیدی یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا سیدی یا خاتم النبیین۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ وعلیکم السلام۔ آؤں یہاں نعت خواں محمد مظہر عباسی قادری پروگرام سلام رمضان سنگد آؤں حاضر ہیں۔ اساں ہر پروگرام میں مہمان ہوں یقیناً اواں واقف آئیو تو کہڑا مہمان جناب ڈاکٹر مفتی نجم الدین اشرفی زید مجدہ اساں ہر پروگرام میں شامل ہوں سو سندن کی وڈی مہربانی ان پروگرام میں اساں وری گڈ آہن۔ دوستو رمضان ایک عظیم مہینو ہے۔ اللہ پاک رمضان کے بین مہینن تے ہکڑی فوقیت دینی ہے، سو ہن جی تعظیم کرن کھپے ऐं हिन जी तौक़ीर करणु खपे। असां सभिनी खे अल्लाह ताला ज़िंदगी में हिकु दफ़ो ॿीहर रमज़ान शरीफ़ नसीब कयो आहे, सो ख़ुदा रा हिन रमज़ान खे फज़ूलियात में न विञाईंदा, छो जे करे रमज़ान जूं हर घड़ी हर लम्हो हर सात बरकत वारी आहे। सो अल्लाह पाक खां वरी दुआ आहे त अल्लाह पाक हिन रमज़ान खे असांजे मथां रहमत वारो बणाए ऐं असांखे रमज़ान जी ताज़ीम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। مہمان کی طرف ہلوں تھا۔ السلام علیکم صاحب۔ وعلیکم السلام ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ کی آیو؟ ٹھیک آیو؟ جی خیر۔ وڈی مہربانی اواں ہر پروگرام میں اساں ساں گڈ آہو ऐं اواں لبیک چو تھا، تو اللہ تعالیٰ تاں کے جزائے خیر عطا فرمائے۔ اواں جی مہربانی اواں اساں کے موقع ॾियो था، موقع فراہم کयो था۔ اللہ خوش رکھے اواں کے۔ پروگرام میں اساں جو معمولات ہے تو جن صدقے ہی رمضان ملیو ऐं जिन صدقے قرآن ملیو، سو ان ہستی سرکار دو عالم صلی اللہ علیہ وسلم کے شان اطہر میں نعتیہ کلام صلی علی نبینا صلی علی محمد سب کو سکھیو وسے تھو سردار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، سب کو سکھیو وسے تھو سردار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، انسان بے قدر آ جانے نتھو سگھی، گالیوں دماغ میں ہی آنے نتھو سگھے، انسان بے قدر آ جانے نتھو سگھی، گالیوں دماغ میں ہی آنے نتھو سگھے، شکلیوں نتھیوں بدل جن اقرار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، سب کو سکھیو وسے تھو سردار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، کدیں بھی رب اساں تے کاوڑ نتھو کرے، بھل جی اللہ چوں تب جھولیوں چھڈے بھرے، کدیں بھی رب اساں تے کاوڑ نتھو کرے، بھل جی اللہ چوں تب جھولیوں چھڈے بھرے، توڑی سجوں سے پہجے کم کار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، ناراض رب نتھی دو پنجے یار جے کرے، ایندڑ مصیبتن کھے ٹارے رسول تو، بڑیوں تا پان بیڑو تارے رسول تو، ایندڑ مصیبتن کھے
रसूल थो, ग़ुलाम नबी दुनिया खुश दिलदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, सभ को सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ॾिसो मुफ़्ती साहब उशाक़ान रसूल लिखियो आहे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। हिन में अल्लाह ताला जी रहमत बि आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि रहमत आहे। रमज़ान यकीनन रहमत आहे। ॿानहा जेके हिकिड़ा गुनाहगार आहिनि, गुनाह थी विया, उहे वीचारा हिकिड़ा नाउमीद थी वेंदा आहिनि त भई अल्लाह मूंखे माफ़ु कंदो या न कंदो। त रमज़ान हिकु बहितरीनु महीनो आहे जंहिंमें सरकार जो वास्तो ॾेई करे ऐं बख़्शिराइजे, उहो अवाम खे ॿुधाईंदा त जी नज़ार भाई तमामु बहितरीनु आहे तव्हांजो सुवाल। त अल्लाह तबारक व तआला पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी उम्मत खे रमज़ान जो महीनो ॾेई करे उन्हनि खे बख़्शिश जो ज़रियो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हदीस पाक में ईंदो आहे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकु दफ़े मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया, पाण पहिरें ॾाके ते क़दम मुबारक रखियऊं त आमीन फरमायूं, ॿिए ॾाके ते क़दम मुबारक रखियऊं त आमीन फरमायूं, टे ॾाके ते क़दम मुबारक रखियऊं त आमीन फरमायूं। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सहाबा किराम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा ॻाल्हि आहे, अमां मिंबर जे पहिरें ॾाके ते क़दम रखियो आहे, आमीन फरमायो आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो त जॾहिं असां मिंबर जे पहिरें ॾाके ते क़दम रखियोसीं त जिब्रील अमीन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो शख़्स हलाक थिए जेको रमज़ान जो महीनो लहे ऐं रब खां बख़्शिश न वठे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अहिड़े तरीक़े सां कसी लंबी हदीस पाक आहे, ॿिए ॾाके ते क़दम मुबारक रखण जी, टे ॾाके ते क़दम मुबारक रखण जी। बहरहाल ख़ुलासो हिकिड़ो अर्ज़ु रखी छॾिया नाज़रीन जे लाइ। जॾहिं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॿिए ॾाके ते क़दम रखियो त जिब्रील अमीन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो शख़्स बि हलाक थिए जेको अव्हां जो तज़किरो ॿुधे, अव्हां जे मथां दरूद न पढ़े। अल्लाहु अकबर, सल्लल्लाहु अलैहि। टे ॾाके ते असां क़दम रखियोसीं त जिब्रील अमीन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो शख़्स बि हलाक थिए जेको पंहिंजे अबे ऐं अम्मा खे कुराड़प में लहे या उन्हनि मां ॿिन्हिनि मां कंहिं हिक खे कुराड़प में लहे ऐं उनजी ख़िदमत करे जन्नत जो हक़दार न बणे। सुभान अल्लाह। असां आमीन कयोसीं। त इन हदीस पाक जे ख़ुलासे में जेको पहिरियों मिंबर जे ॾाके वारो मां जेको आहे हिसो अर्ज़ु कयो, त उनजो मक़सदु हीअ आहे त रमज़ान शरीफ़ जी एतिरी फ़ज़ीलत आहे। ॿी ॻाल्हि इहा बि नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त 12 महीना आहिनि मुहर्रम खां वठी करे ज़िलहज ताईं, मगर अल्लाह तबारक व तआला रमज़ान शरीफ़ जो नालो क़ुरान में बयानु फरमायो। सुभान अल्लाह। इहा रमज़ान शरीफ़ जे महीने जी फ़ज़ीलत आहे जो अल्लाह ताला उन्हनि जो क़ुरान करीम में ज़िक्र फरमायो आहे। सुभान अल्लाह। त रमज़ान शरीफ़ जूं बिल्कुलु बेशुमार रहमतूं, बेशुमार बरकतूं आहिनि। हत्ता के हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, रब करीम इरशाद फरमायो त औलाद आदम जे लाइ हर अमल जो बदिलो आहे, सही, मगर हे जेको रोज़ो आहे न रमज़ान शरीफ़ जो, रब फरमायो इहो जेको रोज़ो आहे, इन रोज़े जो बदिलो आउं पाण ॾींदुसि। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हत्ता के जन्नत जे 8 दरवाज़नि मां हिकिड़ो दरवाज़ो बाबुर रियान उहो आहे जंहिंमें सिर्फ़ु रोज़ेदार ई दाख़िल थींदो, ॿिए जो दाख़िलो ममनू आहे। सुभान अल्लाह। जेको रोज़ेदार हूंदो अल्लाह ताला उन लाइ जन्नत जे 8 दरवाज़नि मां हिकु दरवाज़ो ई जुदा फरमायो आहे, रोज़ेदार दाख़िल थींदा। हत्ता के एतिरे ताईं अल्लाह ताला इरशाद फरमायो, रोज़े सां जॾहिं ख़ुश्क रहे थो वात सॼो ॾींहं में ऐं इंसान जे वात में हल्की बू पैदा थिए थी, रब फरमायो मूंखे इहा मुश्क खां ज़्यादा मूं वटि पसंदीदा आहे। त बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि रमज़ान शरीफ़ जूं, उनजी निस्बत सां रोज़े जूं, जंहिंसां इतिकाफ़ जी निस्बत आहे, जंहिंसां रोज़े जी निस्बत आहे, जंहिंसां लैलतुल क़द्र जी निस्बत आहे। बेशुमार निस्बतूं रमज़ान शरीफ़ जूं आहिनि। बेशक अल्लाह तबारक व तआला असांखे इहो महीनो ॾेई करे ऐं असांखे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठण लाइ अल्लाह ताला असांखे इहो ज़रियो ॾिनो आहे त रमज़ान जे ज़रिए मुंहिंजे बारगाह में तव्हां मुतवजा थियो, मां तव्हांजा गुनाह बख़्शिश। सुभान अल्लाह। यानी रमज़ान असांजी बख़्शिश जो वसीलो आहे, बिल्कुलु ज़रियो आहे। सुभान अल्लाह। नाज़रीन, अवां ॿुधो त रमज़ान बिल्कुलु रहमत वारो महीनो आहे ऐं बख़्शिश जो महीनो आहे। सो हिन में रमज़ान में न बख़्शिराईंदासीं त कॾहिं बख़्शिराईंदासीं। छो त रमज़ान में मिली करे अल्लाह ताला जे बारगाह में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो ॾेई करे
पंहिंजे गुनाह जी माफ़ी कराइनि. अच्छा मुफ़्ती साहिबु हिकिड़ो ॿियो सुवालु आहे अव्हां सां. औरत जे ख़ासि महीने जे ख़ासि ॾींहंनि में याने माहवारी में ठीकु आहे. सो इन में औरत उहा रोज़े रखणु महरूम थिए थी. छा उन में रोज़ो रखण जो छा हुकुम आहे शरई इहो ॿुधाईंदा? जी तमामु बहितरीनु अव्हांजो सुवालु आहे. पंहिंजे अमड़ुनि खे भेनरुनि खे मां इहा ॿुधाईंदो हलां त ख़ासि करे जेके ॾींहं महीने वारा अचनि था पिया, जेके असां माहवारी चऊं था या हैज़ चऊं था, त इन्हनि में रोज़े न रखणु, रोज़ो नाहे रखणो. अच्छा. जेकॾहिं रोज़े जी हालति में बि जेकॾहिं माहवारी अची वई त उहो रोज़ो न रहियो. अच्छा. जी हा. ठीकु. पर इहो हिते सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे, जेको तमामु घटि अमड़नि ऐं भेनरुनि खे ख़बर हूंदी, त जेको माहवारी आहे या हेज़ आहे इनखे सुञाणणु घुरिजे. इन जा मख़सूस ॾिहाड़ा आहिनि. कम से कम इन जा 3 ॾिहाड़ा आहिनि ऐं ज़्यादा सां ज़्यादा इन जा 10 ॾिहाड़ा आहिनि. पर आम तौर ते इन्हनि जे दरमियान में औरत जी आदत ठहंदी आहे. कंहिंजी 5 ॾिहाड़ा आदत ठहंदी आहे, कंहिंजी 7 ॾिहाड़ा, कंहिंजी 9 ॾिहाड़ा. इन्हनि 3 खां 10 ॾींहंनि जे दरमियान में आदत ठहंदी आहे. बिल फ़र्ज़ कंहिं भेण जी आदत 5 ॾींहंनि जी आहे. हाणे 5 ॾींहं जेके उनखे माहवारी महीने में आई, 5 ॾींहं त रोज़ा न रखियईं. पर 6 ॾींहं ते जेकॾहिं उहो पाक थी वई आहे ऐं उन रोज़ो रखियो आहे, 6 ॾींहं जो रोज़ो रखियईं, 7 ॾींहं जो रोज़ो रखियईं, 8 ॾींहं ते ब्लड अची वई. अच्छा. या 9 ॾींहं ते 10 ॾींहं खां पहिरियां ब्लड अची वई. त हाणे इहे जेके 2 रोज़ा इहे कान थिया, इन्हनि जी क़ज़ा बि हुननि 5 सां गॾिजी करे हिननि 2 जी क़ज़ा बि कंदी. अच्छा. यानी बीमारी में शुमार थी वियो. उहो हेज़ में ई शुमार. अच्छा. उहो माहवारी ई आहे. अच्छा. पर हाणे असां ईअं चवंदासीं त हाणे आदत चेंज थी वई आहे. अच्छा. जी हा. सही. इहो सुञाणप ज़रूरी आहे त जेकॾहिं 5 ॾींहंनि जी आदत आहे या 7 ॾींहंनि जी आदत आहे, उहे ॾिहाड़ा त असां न रखियासीं रोज़ा. उहे त बाद में क़ज़ा कंदासीं. ठीकु आहे. पर 1 ॾींहं जी पाकी खां बाद 2 ॾींहं ते वरी ब्लड अची वई हिकिड़े रोज़े रखण खां बाद, त हाणे इहो असां विच वारो जेको पाकाई वारो दौरानियो आहे, इनखे बि असां हेज़ शुमार कंदासीं ऐं इहो बि रोज़ो हुननि सां गॾिजी करे क़ज़ा कंदासीं. यानी क़ज़ा करणो आहे. क़ज़ा करणो आहे. ठीकु आहे. क़ज़ा थींदी. जी हा. छाकाणि त इहे नमाज़ जो मामिलो आहे. जी नमाज़ जो मामिलो आहे. इन हालत में तमामु बहितरीनु. जेका नमाज़ आहे उन नमाज़ माफ़ आहे इन्हनि ॾिहाड़नि में, क़ज़ा बि न आहे हुन. अल्लाहु अकबर. जेका नमाज़ आहे औरत जे मथां इन्हनि ॾिहाड़नि में, हेज़ ॾिहाड़नि में, उहा माहवारी जे ॾिहाड़नि में औरत जे मथां नमाज़ माफ़ आहे. मगर जेको रोज़ो आहे उनजी क़ज़ा आहे. सही. ऐं उनजे लाइ बि इन करे थोरो वज़ाहत सां अर्ज़ु कयो त सुञाणण जी ज़रूरत आहे. सही. पर बिल फ़र्ज़ जेकॾहिं 10 ॾींहंनि खां मथे ब्लड हली थी वञे त इहो बि हेज़ न आहे. 10 ॾींहं खां मथे असां इस्तिहाज़ो शुमार कंदासीं या रग जेका रत वग़ैरह आहे, ब्लड वग़ैरह आहे, उनजो हुकुम जुदा आहे. पोइ उनजो हुकुम न आहे हेज़ वारो. अच्छा. त लिहाज़ा इहा सुञाणण जी ज़रूरत आहे त जेकॾहिं कंहिं भेण खे 5 या 7 ॾींहंनि जी आदत आहे, उन में पाकी हासिल थी वञे थी, अने हिकिड़ो रोज़ो रखियईं, ॿियो रोज़ो रखी, वरी 3 ॾींहं ते 10 ॾींहंनि खां पहिरियां ब्लड अची वई, त इहे बि हेज़ जा ॾिहाड़ा इहे असां शुमार कंदासीं. सही. बाक़ी नमाज़ जो जेको आहे न उहो अल्लाह माफ़. ऐं मज़हब भाई केॾी न रब करीम आसानी रखी त नमाज़ ॾींहं में 5 दफ़ा आहे. वाह. रोज़ो ॾींहं में हिकिड़ो दफ़ो आहे. सही. हाणे जेकॾहिं कंहिं औरत खे 9 ॾींहंनि में माहवारी अचे थी, 9 ॾींहंनि जी आदत आहे, त न 45 माण्हू खे 45 नमाज़ूं क़ज़ा करणी पवंदी. हालांकि उनखे रोज़ा फ़क़ति 9, त अल्लाह ताला नमाज़ ई माफ़ फरमाए छॾियो. सुभान अल्लाह. इन्हनि ॾिहाड़नि जे लाइ अल्लाह बहितरीन इल्म रखण वारो ताकि पंहिंजे बाने जे मथां अल्लाह ताला आसानी पैदा फरमाई. इहो हुज़ूर जो सदको. इहो पाण करे. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. अच्छा. अमूमन ज़ाहिरा कुकिंग जेके आहिनि औरतूं कंदियूं आहिनि, उहो घर में नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे एतिरी इल्मु न हूंदो आहे त भई मां इन में लूणु चखां. भाॼी पचाइण महिल ज़ाइको, हाणे ज़ाहिरा लूणु चखण जो मामिलो वॾो, लूणु बि हिकिड़ो वॾो किरदारु रखे थो भाॼी में. हाणे उहो कीअं मामलात आहिनि, कीअं चखण वारो मामिलो ॿियो घर में आहे न भाती? जॾहिं त उनजे जेके मतिलबु ज़ाहिरा इफ़्तारी करण वारा अगरि घटि थी वियो या वधीक थी वियो त पोइ ज़ाहिरा इहो औरत लाइ वॾा मामला बि आहिनि. इन जे बारे में. जी तमामु सुठो सुवालु. ज़ाहिर भाई हाणे इन में हर घर जो मामिलो जुदा आहे. जेकॾहिं बिल फ़र्ज़ जेतिरो थी सघे थो त उनखां अगरि बचे थी चखण खां औरत त ठीकु आहे, बचणु घुरिजे. सही. पर बाज़ जॻह ते इहो हूंदो आहे घर में जेको मर्द आहे उहो गपी कंदो आहे,
औरत ते सख़्ती कंदो आहे, अहिड़ा बि मामला सख़्तु माण्हू हूंदा आहिनि सख़्तु त माण्हू भई हूंदा छा आहिनि। पचण हाणे था। जेकॾहिं सुभाणे मूंखां लूण जी घटिताई थी वई त हे जेको आहे घर जे काफ़ी अंदरि मामला थी था मामला थी झगड़ा सघनि था, थी मूंसां सघनि था। झगड़ो थी सघे थो, सही। मूंखे तकलीफ़ रसाए सघे थो। त अहिड़ी सूरत में पोइ चखी सघे थी, पर चखी करे वरी वात खां उनखे ॿाहिरि कढी छॾे, सही। मगर उनखे निड़ी खां हेठि न आणे, ज़ुबान सां उनखे चखी करे ऐं उनखां बाद उनखे ॿाहिरि आणे छॾे। पर उहो बि उन सूरत में जीअं सूरत में इहा मुड़ुस जी जेका आहे उहा गपी वारी सूरत हाल जेका घर में अची वञे, घर में झगड़े वारी सूरत हाल थी वञे, न त एहतियात इन में ई आहे त जेको आहे बची वञे। जी हाँ, सही। जी नाज़रीन, अब हाँ मुफ्ती साहब का बेहतरीन सवाल जो जवाब ॿुधो। यकीनन ही रमज़ान भी हुजूर जे सदके मिलियो आहे, ऐं बार बार चवंदो आहियां, ऐं क़ुरान हुजूर जे सदके मिलियो आहे। छो न उन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अतहर में नातिया कलाम ॿुधो। अब मेरी निगाहों में जजता नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, जैसे मेरे सरकार हैं ऐसा नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, तुम सा तो हंसी आँख ने देखा नहीं कोई, तुम सा तो हंसी आँख ने देखा नहीं कोई, ये शान लताफत है कि साया नहीं कोई, ये शान लताफत है कि साया नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, ए ज़र्फ़े नज़र देख मगर देख अदब से, ए ज़र्फ़े नज़र देख मगर देख अदब से, सरकार का जलवा है तमाशा नहीं कोई, सरकार का जलवा है तमाशा नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, एजाज़ ये हासिल है तो हासिल है ज़मीं को, एजाज़ ये हासिल है तो हासिल है ज़मीं को, अफलाक पे तो गुंबद खजरा नहीं कोई, अफलाक पे तो गुंबद खजरा नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, होता है जहां जिक्र मोहम्मद के करम का, होता है जहां जिक्र मोहम्मद के करम का, उस बज़्म में महरूम तमन्ना नहीं कोई, उस बज़्म में महरूम तमन्ना नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई।
وہ آنکھ جو روتی ہے غم عشق نبی میں، وہ آنکھ جو روتی ہے غم عشق نبی میں، اس آنکھ سے روپوش تو جلوہ نہیں کوئی، اس آنکھ سے تو اس آنکھ سے روپوش تو جلوہ نہیں کوئی، اب میری نگاہوں میں جچتا نہیں کوئی، سرکار کی رحمت نے مگر خوب نوازا، سرکار کی رحمت نے مگر خوب نوازا، یہ سچ ہے کہ خالد سا نکما نہیں کوئی، یہ سچ ہے کہ خالد سا نکما نہیں کوئی، اب میری نگاہوں میں جچتا نہیں کوئی۔ ماشاء اللہ، سبحان اللہ، سبحان اللہ۔ تمام بہترین انداز میں سنجے نعت خان نعت پڑھی۔ اللہ پاک سبنی کے نعت پڑھن، نعت ॿुधण ऐं نعت لکھण जी سعادت सां नवाज़े۔ हलूं था सवालात जी तरफ़। अच्छा मुफ़्ती साहिब हिकिड़ो ॿियो सुवालु आहे अव्हां सां। छा औरत रोज़े में ॿार खे खीर पीआरे सघे थी? इहो बि हिकु अहम सुवालु आहे। जी बिल्कुलु, हिन जे बारे में ॿुधाईंदा? जी हा, जेकॾहिं अगरि का माउ पंहिंजे ॿार खे रोज़े जी हालत में थञ पीआरे थी ऐं उन रोज़ेदार आहे त हुनजे रोज़े जे मथां असरु न पवंदो। अच्छा जी हा, रोज़ो हुनजो सही आहे ऐं रोज़ो बल्कि बिल्कुलु पूरो करे सघे थी। अच्छा अच्छा, इन सां वीकनेस जेकॾहिं हू इहा ॻाल्हि सम्झे थी त मां खीर पीआरींदसि त मूंखे इंतिहाई कमज़ोरी थी वेंदी ऐं जेको आहे तकलीफ़ ईंदी, या खीर ख़ुश्क थी वेंदो रोज़े जे रखण सां, ॿार खे खीर न अची सघंदो, त अहिड़ी सूरत में रुख़्सत आहे। सही। पर जेकॾहिं बिलफ़र्ज़ उनखे फ़र्क़ु नथो पवे, ख़ासि करे अॼुकल्ह ॾिसो था हर कंहिंजो माहौल जुदा आहे, के असांजूं अमड़ियूं या भेनर अहिड़ियूं आहिनि जंहिंजे घरनि में AC जी सहूलियत आम आहे। सही। ऐं उन्हनि खे सॼे ॾींहं में का बि ख़बर नथी पवे रोज़े जी तकलीफ़ जी, या कुझु वरी अहिड़ियूं भेनरूं आहिनि जेके ॿारहाड़ी जे अंदरि आहिनि, उहे रोज़ो रखी करे वरी ॿार बि आहे, वरी मुशक़त करणी पए थी, ॿनी ॿारे जे वञिणो पए थो, जानवरनि जी ख़िदमत करणी पवे थी, मानी पचाइणी पवे थी, बेशुमार घर जा कमकार करणा पवनि था, त उन्हनि जे लाइ बिल्कुलु रुख़्सत आहे। उहो जेको आहे डिपेंड करे थो हर हिक जे पंहिंजे पंहिंजे हाल जे मथां। पर जेकॾहिं बिलफ़र्ज़ अगरि रोज़ो रखी थी वञे ऐं उनखां बाद हुनजे ज़हन में इहो आहे त छा मां खीर ॾेई सघां थी या नथी ॾेई सघां, त पोइ खीर ॾेई सघे थी ऐं रोज़ो रखी सघे थी, ख़ासि करे अॼुकल्ह शहरी हिसाब सां। पर जेकॾहिं सम्झे थी त न, जीअं ॿारहाड़ी जे हिसाब सां मां चयो, या किथे बि अहिड़ी सूरत हाल पेश अचे थी, सम्झे थी त मां न करे सघंदसि, तकलीफ़ अची वेंदी या खीर ख़ुश्क थी वेंदो, त अहिड़ी सूरत में रुख़्सत आहे। ॿार जीअं बार नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, बार उनखे बुख लॻंदी आहे, अधु कलाक में उनखे बुख लॻे थी, उहो त ज़ाहिर आहे। जी हा, बिल्कुलु सही फरमायो। सही, ठीकु आहे। अच्छा, रोज़े जे दौरान नक में तेल विझी सघे थी? हा, नक में तेल जो तालुक़ जेतिरे ताईं नाज़रीन आहे त उहो जेकॾहिं सिर्फ़ु आङुर खे ॿोड़े करे ऐं नक जे शुरू वारे हिसनि खे उहो लॻाए थो, इन लाइ त फ़र्क़ु नथो पए। बल्कि जेकॾहिं नक में टेपनि जी सूरत में मथे न करे ऐं कतरनि जी सूरत में टपकाए थो, त पोइ रोज़ो हुन सां भॼंदो। अच्छा, इन सां इहो मसाइलो बि अॻियां अची वियो त रोज़े जी हालत में नक जे अंदरि ड्रॉप्स नथा विझी सघनि। अच्छा, छो त नक जो तालुक़ डायरेक्टली जेको आहे गले सां आहे। सही। जेकॾहिं नक में हू मथे न करे ऐं तेल जा कतरा जेके आहिनि नक में टिपकाईंदो, त उहो बिल्कुलु गले जे अंदरि उन असरु। ठीकु। अच्छा, अमूमन ईअं थींदो आहे, अल्लाह ताला सभिनी खे महफ़ूज़ फरमाए, असांखे बि पनाह में रखे, सेरी कई उन बाने या बानी ऐं उन आराम कयो ऐं अचानक सां कन में को जीत या केवल हली वई,
ठीकु आहे हाणे उनखे तकलीफ़ ॾिए थी पोइ अमूमन ईअं हूंदो आहे घर में पहिरियों त फस्ट एड इहा हूंदी आहे त भई हिन में कन में तेल विझो ताकी उहो केवल ॿाहिरि निकिरी अचे या वरी डॉक्टर ॾे वञो डॉक्टर बि ज़ाहिर ENT वारो उहो ज़ाहिर अंदरि मशीन वग़ैरह विझंदो या ड्राप्स वग़ैरह विझंदो इन जे बारे में थोरो ॿुधाईंदा। इन जे लाइ बहितरीनु त हल इहो ई आहे त कंहिं दीनदार ऐं मुस्तनद डॉक्टर ॾे वञे सही उहो सूरत हाल ॾिसंदो। बाक़ी जेतिरे ताईं तेल जो तालुक़ु आहे उहो कन जे पर्दे जे मथां डिपेंड करे थो। सही बाज़ माण्हुनि जे कन जो पर्दो सही हूंदो आहे बाज़ कंहिं माण्हुनि जे कन जो पर्दो कंहिंजो टुटी पवंदो आहे। जेकर कन जो पर्दो टुटी पियो त पोइ तेल बिल्कुलु वेंदो। सही ऐं जेकर कन जो पर्दो मज़बूत आहे टुटल न आहे त पोइ तेल जे वञण जो अंदेशो न आहे। लेकिन पाण खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे कन में कॾहिं कॾहिं अहिड़ी सूरत हाल न बि थींदी आहे। अच्छा त इन जे लाइ बहितरीनु तरीक़ो हीअ आहे अगरि अहिड़ी सूरत हाल थिए थी त दीनदार मुस्तनद डॉक्टर ॾे हलियो वञे पोइ डॉक्टर सूरत हाल खे ॾिसंदो त आया बग़ैर कंहिं जेको आहे अहिड़े जेको आहे मादे जे नरम मादे जे या पाणियाठ वारी शइ जे कन जे टपकाइण खां अलावा अगरि इन जी सूरत हाल हल थी सघे थी त बिल्कुलु पोइ उन डॉक्टर ॾे वञे ऐं उहो उनजो इलाजु करे। अगरि डॉक्टर बिल्कुलु चवे थो न अब हर सूरत में त उहो डिपेंड करे थो कंडीशन जे मथां ऐं डॉक्टर जे मथां त डॉक्टर छा थो उनखे चवंदो आहे। त एहतियात इन में इहा आहे त जेको आहे उहो तेल खे या अहिड़ी ड्रॉप्स वग़ैरह खे कन में न विझे बल्कि डॉक्टर ॾांहुं रुजू करे पोइ डॉक्टर जे मशवरे ते अमल करे पोइ फर्दर पोइ उन तरीक़े सां जेको आहे उहो अमल करे। अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेके सहरी कंदा आहिनि पोइ कंहिंखे मादे जी तकलीफ़ हूंदी आहे पोइ सहरी में कॾहिं सख़्तु शयूं खाई वञे थो माण्हू त पोइ उहा हियां ते चढ़ी पवंदी आहे जीअं असांजी सिंधी में चवंदा आहिनि भई हियां ते चढ़ी पई आहे हाणे जेसि ताईं मां उल्टी न कंदुमि तेसि ताईं मुंहिंजी तकलीफ़ दूरि न थींदी। अमूमन पाण माण्हू आङुर हणी करे उल्टी कंदा आहिनि पोइ इहो इन जे बारे में जी इहो यादि रखणु घुरिजे त जेकॾहिं अगरि को पाण आङुर थो हणे वात में सही ऐं उन सां बाद पोइ उनखे भरियल मुंहुं उल्टी अचे थी त उनजो रोज़ो भॼी पवंदो। अच्छा जी हिकिड़ो आहे त उल्टी पंहिंजो पाण आई पंहिंजे लॻे अचानक हिकिड़ो आहे जो आङुर लॻाए करे जीअं सवाल मज़कूरा जे अंदरि अवां सां कयो हिकिड़ो आहे जो आङुर हणी करे जेको आहे ऐं उल्टी पाण खे कान कराई वई। जेकॾहिं आङुर हयईं ऐं उन खां बाद भरियल वात उल्टी कयईं त पोइ हुनजो रोज़ो भॼी पवंदो। जेकर पाण अहिड़े तरीक़े सां बाक़ी हाणे हुनखे अची वई आहे पंहिंजो पाण नेचुरली तरीक़े हा त उन सां असरु न पवंदो पर पाण आङुर लॻाई आहे ऐं उन सां उल्टी आई आहे दिलि कची थी आहे उन सां रोज़ो फासिद थी पवंदो जेकॾहिं भरियल वात हूंदी। अच्छा मुफ़्ती साहिबु तमामु बहितरीनु सवालनि जा जवाब तव्हां ॾिना। यकीनन टाइम असांखे इजाज़त नथो ॾिए इंशाल्लाह वरी ॿिए प्रोग्राम में अव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं। जी नाज़रीन अव्हां काफ़ी बहितरीनु सवालात जा जवाब मुफ़्ती साहिब खां ॿुधा। अव्हांजे दिलि में कोई सवाल आहे अगरि सवाल करणु चाहियो था त असांजो रोज़ानो 6 बजे प्रोग्राम हर रंग जे पेज ते हलंदो आहे तव्हां कॉमेंट जे ज़रिए असां खां सवाल करे सघो था। इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं त मुफ़्ती साहिब खां उन सवाल जो जवाबु वठूं। इंशाल्लाह ॿिए के प्रोग्राम में अवां सां गॾु ज़रूरु हाज़िर थींदासीं। तेसि ताईं मुफ़्ती साहिब खे ऐं नातख़्वाह मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी खे ॾींदा इजाज़त। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।